खबर शेयर कंदा कंधकोट वेझो रसालदार ॻोठ गामड़ खान जखराणी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जे ज़ेरे तामीर बिल्डिंग जो कम 5 सालनि खां रोलड़े जो शिकार ॻोठाणनि ऐं उस्ताद जो एहतजाज। तफ़सीली ख़बर मूजिब प्राइमरी स्कूल गामड़ खान जखराणी जी बिल्डिंग सरकारी अमलदारनि जे बेध्यानी सबब मुकम्मल न थी सघियो ऐं स्कूल में फर्नीचर ऐं कुर्सियूं बि कोन्हनि। एहतजाज कंदड़नि इल्ज़ाम हणंदे चयो त ठेकेदार जी करप्शन जे करे स्कूल जो कमु रोलड़े जो शिकार थी वियो। 5 सालनि जे वॾे अरसे खां कमु अधु रहियल आहे। ॻोठाणा मासूम ॿारड़नि 8 में तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। उस्ताद ॻोठाणनि DC कश्मीर ऐं आला अमलदारनि खे अपील कंदे चयो त जल्द अज़ जल्द बिल्डिंग जो रुकियल कमु ॿीहर शुरू कराए मुकमल कयो वञे। स्कूल लाइ फर्नीचर ऐं कुर्सियूं ॾिना वञनि जीअं मासूम ॿारनि खे ॾुखियाईनि खां निजात मिली सघे। प्राइमरी स्कूल गामड़ खान जखराणी आहे जेका आहे 1948-49 खां ही आमदा रिकॉर्ड स्कूल आहे। हिन स्कूल में तमामु तालीम आहे, शहूर आहे। ॻोठ वारनि खे हर हिकु ॿार पंहिंजे टाइम ते अचे थो। उस्ताद बि पढ़ाईंदड़ आहिनि ऐं उस्ताद असां वटि हिन वक़्तु मौजूदु आहिनि 5। तंहिंमां एनरोलमेंट जेका असांजे स्कूल जी आहे 195। स्कूल असांजो आमदा रिकॉर्ड आहे ऐं हिन स्कूल में जेका आहे कमु काफ़ी वक़्त खां वठी जेको रोलड़े जो शिकार आहे। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गामड़ जखराणी जेका मिसाली स्कूल आहे, आया त आया न त फर्नीचर आहे बि कोन। असां फर्नीचर जो ॻाल्हि कंदा आहियूं कि बाबा पंहिंजो जुगाड़ कयो। SMC मिले थो जेका जंहिंमें 2 बेंचां 1 कुर्सी इहो ठहे थो सालियानो ऐं बिल्कुलु फर्नीचर कोन्हे। ॿार असांजा वेठा आहिनि, इन ते बॉइज़ शागिर्द वेठा आहिनि। उते ॿाहिरि उताक में जेका आहे उन में असांजा छोकिरियूं शागिर्दियूं पढ़नि थियूं। हिकिड़ो उस्ताद 2 ओॾां आहिनि, असां 3 हिते आहियूं। जेका आहे त असांजी स्कूल में बिल्कुलु कामूरत जो नज़रअंदाज़ी न आहे। काफ़ी वक़्त खां वठी फर्नीचर कान आहिनि। 3 साल पूरा चुका आहिनि। असां जेको हिकिड़ो वणु आहे उन जे हेठां पढ़ाईंदा आहियूं। ॾाढी गर्मी आहे, सख़्तु तमामु तकलीफ़ आहे। वॾी महिरबानी।